कंडियारो में ख़ुराक खाते जे गोदाम ते नेब पारां जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अॻवानी में छापो हयो। नेब अमलदारनि पारां रिकॉर्ड चेक कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त कंडियारो जे फूड गोदाम ते वॾी कणक जी बोरियुनि जे गुम थियण जो ख़दशो आहे, जंहिं करे नेब पारां छापो हयो वियो आहे। ॿिए पासे नेब अमलदारनि खां मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। यादि रहे त कंडियारो जे गोदाम ते अॻु बि कणक जूं बोरियूं वॾे पैमाने ते ग़ाइब थियण सां गॾु कणक जी बोरियुनि में मिलावट जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। कंडियारो जे फूड गोदाम ते करप्शन ऐं फूड जो अॻूणो इंचार्ज गिरफ़्तार थियल आहे। नेब छापे दौरान का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। नेब टीम पहुचण ते फूड अमलदारनि में थरथलो मतल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।